अस्सलाम वालेकुम पाकिस्तान। माया गौरव मिनट में ताजी होस्ट अनीता मुहर्रम। कीअं आहियो? सब ठीक ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं मां कीअं आहियां इन सां तव्हांजो कोई सरोकार न आहे। अॼुकल्ह तव्हां ॾिसंदा हूंदव त हर माण्हू हिक ॿिए खे ॾिसी कावड़ खाई रहियो आहे। त कावड़ न खायो, रिलैक्स रहो। ऐं चवंदा आहिनि न त माण्हू हिक ॿिए खे ॾिसी खाए पियो ऐं नांग उन्हनि खे ॾिसी मुस्कुराए पियो। ख़ैर इन ॻाल्हि खे तव्हां छॾे ॾियो। गौरव मिनट में फीडबैक तमामु घणो ज़रूरी आहे जेको ॾेई छॾींदा कयो। असांजो हर एपिसोड अपलोड हूंदो आहे KTN एंटरटेनमेंट जे पेज ते ऐं KTN न्यूज़ जे पेज ते। ऐं मां ॾिसां पई त असांजो प्रोग्राम जो जेको ॿियो होस्ट आहे आमिर शाह, उहो अलाए किथे रहिजी वियो आहे। हो लारा लारा वो मियाँ हो जिए लतीफ हो शल सिंधड़ी आबाद हुजे। परचन शाल पवार ढोलिया मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोलिया मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोलिया मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारू मूसा परचन शाल हो। ढोलिया मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारू मूसा परचन शाल पवार। अदियूं शाह लतीफ चवे मियाँ लालो लाल लतीफ चवे मियाँ सत रखजे न सतार ढोलिया मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोलिया मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारू मूसा परचन शाल हो। ओके जी ओहो अचण साईं मिस जेली के मूं ॾिठो त मुंहिंजो ही कननि वारो ई खिरी एॾी ताक़त आहे तव्हां में। अॼु तव्हां छा करे आया आहियो पाण सां? आमिर ॾिसो त मां डिज़ाइनर आहियां हिकिड़ी, उहो त लॻे सारी आहियां, ठीकु आहे। त तव्हांजो इहो कुर्तो मां केॾे प्यार सां ठाहियो आहे। हेलो ही मूं रेडीमेड वरितो दुकान तां, खामखाई तव्हां ठाहियो आहे।
तव्हां खामखा नालो मुंहिंजो ख़राबु था कयो। कुझु क्लाइंट अहिड़ा हूंदा आहिनि नाज़रीन जेके असांखे बदनाम करण जी कोशिशि कंदा आहिनि। अच्छा ही तव्हां डिज़ाइनर थियण जो ई छो सोचियो, मतिलबु छो तव्हां ॿियनि जी रोज़ी जे पोयां लॻा पिया आहियो? वरी वधीक इहो चवां त मुंहिंजो शो ख़राबु करण जे लाइ तव्हांखे कंहिं मोकिलियो? ॾिसो तव्हांजो शो ख़राबु कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू में इहे शयूं हूंदियूं आहिनि। असांजो बुटीक आहे, बुटीक तव्हांखे ख़बर आहे बुटीक में छा छा हूंदो आहे न तव्हां क्लाइंट जे ॿुधायो। लाइ। ऐं बुटीक जा कपिड़ा महांगा छो हूंदा आहिनि? छो हूंदा आहिनि? उन में चेंजिंग रूम हूंदो आहे, कैमरा लॻल हूंदो आहे, अच्छा इन करे? इन करे। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधायो, तव्हां डिज़ाइनर आहियो जेली, जी, जी। तव्हां माण्हुनि जा कपिड़ा डिज़ाइन कंदा आहियो, उन्हनि खे वॾा सुहाना ख्वाब ॾेखारींदा आहियो, पर मूं हिकिड़ी शइ ॾिठी आहे त तव्हां डिज़ाइनर्स पंहिंजा कपिड़ा पाण सिबियल पायो ई कोन, इहो छो? अहिड़ा बेकार हूंदा आहिनि न, पाइण जहिड़ा हूंदा न आहिनि। असां कपिड़ा जेके पाईंदा आहियूं न तमामु त मुंहिंजी ड्रेस बि घटि कपिड़े मां ठाहींदा आहियूं। अच्छा छो? हा, ताकी माण्हुनि खे ख़बर पए त डिज़ाइनर आहे। अच्छा आमिर हिकिड़ो सवाल मां चाहियां थी, तव्हां डिज़ाइनर आहियो, कपिड़ा सिबंदा आहियो, त तव्हांजो नचण में कहिड़ो कमाई एॾो हिलो जुलो छो पिया तरीक़े सां वेही इहो ॻाल्हायो? कंपनी फॉल्ट हूंदो आहे हिननि में। तव्हांखे प्रॉब्लम छो आहे या मां तव्हांजे रोज़ी ते लत ॾिनी आहे, छा प्रॉब्लम आहे? मां ॾिसो हीअं करे न पई ॻाल्हायां, मां बिल्कुलु नॉर्मल पई ॻाल्हायां। हिलो घणो था ॻाल्हायो, घटि था इहो छा उहो आहे? हिन जे पोयां हिकिड़ी कहाणी आहे, पुछो कहिड़ी? हा। हू छा आहे त हिन जे हथ गले में जेको फीथो पातल अथनि न, उहो हेठि मथे हीअं हीअं करे पोइ डिज़ाइनर वेचारा थोरा सा। ॾिसो ही घड़ियूं ॾिसो, वाह वाह, हिकिड़ो पाकिस्तानी टाइम रखियो आहे मां ऐं हिकिड़ो इंटरनेशनल। हिकिड़ो सवाल आहे तव्हां खां, उहो सवाल इहो आहे त हिकिड़ो न बकर सुठो डिज़ाइनर थियण जे लाइ कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? सुठे डिज़ाइनर थियण जे लाइ स्प्रिंग उन में ज़रूरी आहे। स्प्रिंग मतिलबु इहो जेको तव्हां में जंपिंग। या अच्छा बेबी इहे तव्हां किथां हणाया आहिनि? जी, इहे तव्हां किथां हणाया स्प्रिंग्स? इहे तव्हांखे ॿुधाए छॾियां त मुंहिंजी रोज़ी तव्हां बंदि करे न त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, पाण में वेठा आहियूं तव्हां जी, आहियूं पहिरीं त पाण ॿुधायो, में ई बसि 15-20 माण्हू आहिनि। तव्हां पहिरीं मूंखे इहो ॿुधायो, तव्हां ही चवां तव्हांखे या शी चवां, छा चवां? ॾिसो मां हीअं कयां त तव्हां मूंखे भाईजान चओ, ठीकु आहे। ऐं जॾहिं मां हीअं कयां न, ही बुंदो आहे न, हा इहो सिग्नल आहे। सही आहे, त पोइ तव्हांखे सिंपली आपा न चवां? आपा आपा हा पा सही आहे। आपा, आ माना मेल थी वियो, हा। पा माना फीमेल थी वियो, आपा। पा खे छॾे सिर्फ़ु चओ आ। अच्छा इन फील्ड में न हुजो आहे त तव्हां छा हुजो आहे पोइ? हिन फील्ड में मां कॾहिं ऊचा रहिया, ॿियो छा हुजे? पायलट हुजां। पायलट? पोइ इहो जहाज़ हले कीअं? न जी कॾहिं बैलेंस आउट। तव्हां डिज़ाइनर माउ जी पिट सां थिया या दोस्तनि जी बददुआउनि सां थिया या नंढड़े हूंदे तव्हांखे शौक़ु हूंदो त आउं माइन जा कपिड़ा पायां? या अल्लाह कहिड़ो डिज़ाइनर आहे जेको मां जे पेट मां सिलाई मशीन खणी आयो आहे? मूंखे तूं इहो ॿुधाए, या के माज़ूर कहिड़ो फ़कीर, डिज़ाइनर आहे मूंखे इहो ॿुधायो। के माज़ूर फ़कीर जी बददुआ लॻी आहे हिनखे। अच्छा डिज़ाइनिंग फील्ड में हर कंहिंजो हिकिड़ो हूंदो आहे त आउं वॾो डिज़ाइनर थियां, मुंहिंजो सॼी दुनिया में नालो हुजे। त मुंहिंजो सॼी दुनिया में नालो आहे, तव्हां पुछी सघो था। सॉरी तव्हांजो नालो छा आहे? पोपी। पोपी? पोपी पोपी। जेली तव्हांजो निक आहे? हा, जेली तव्हांजी बुटीक जो नालो आहे ईअं? जेली मुंहिंजे बुटीक जो नालो आहे। अच्छा। थोरो जेली वारो टच मूं में आहे न। या जेको हिन पंहिंजो नालो ॿुधायो न, या पोपी जेली 5-5 रुपए में विकामजंदी आहे, उहो नालो खणी अच्छा, रखियो मूंखे अथई। पोपी जेली खाईंदी आहियां, मूंखे त प्यार में नंढे हूंदे रखियो नालो। जुगाड़ी डिज़ाइनर जेली असां सां गॾु आहे। तव्हां बि गवर्नमेंट में असां सां गॾु जो अॻियां वॾो ज़बरदस्त भरपूर मज़ो अञा अचण वारो आहे तव्हांखे, छो त अञा असां वटि गेस्ट बि अचणा आहिनि, असां वटि स्पेशल गेस्ट बि अचणा आहिनि। त ॾिसंदा रहो गौर मिनट, गौर सां अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों वेलकम बैक गौर मिनट। ऐं गौर मिनट खे तव्हां गौर सां ई ॾिसो पिया। अॼु ताईं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहा आउं जेॾी महिल बि ब्रेक ते वेंदो आहियां पोयां कहिड़ियूं पई पटियूं पढ़ाईंदी आहीं सभिनीनि खे? हिन में छा सियासत आहे, छा थियो आहे? सॉरी मां पटियुनि वारी सियासत न आहियां कंदी, मां हिकु साफ़ सुथरी छोकिरी आहियां। जेकर तव्हां पटियुनि पढ़ाइण खे सियासत था चओ त मां सियासतदान आहियां। हलो ठीकु आहे, पोइ भले कर भले कर भले कर। छा सियासतदान? सियासत क्या? सियासत न शो कर, बस शो। ख़बर अथई सियासतदान थियण जे लाइ छा करिणो पवंदो आहे? हा इहो सवाल मां तव्हांखां पढ़ण वारी हुयमि, पुछण वारी हुयमि त हिकिड़ो सुठो सियासतदान ठहण जे लाइ छा करणु घुरिजे? हिकिड़ो सुठो सियासतदान थियण जे लाइ तव्हांखे पहिरीं त इलाही हैवी थियणो पवंदो न, मोटो थियणो पवंदो। न मां मोटी ऐं न, तव्हां मोटा थिया त सम्झो तव्हांजो करियर वियो। माना तव्हां मुंहिंजो कैरियर तबाह करण था चाहियो? माफ़ी, मूंखे सियासतदान न आहे थियणो, मूंखे सियासत न आहे करणु। ज़बरदस्त भाई साईं। हींअर हाणे जेको पंहिंजी पहिरीं पर्सनैलिटी आहे, जेको पंहिंजो पहिरियों गेस्ट आहे, ज़बरदस्त सियासतदान आहे।
80 सालनि जे करियर में हुन खोड़ सारियूं कामयाबियूं ॾिठियूं ऐं खोड़ सारा लाइफ में इंसिडेंट्स ॾिठा। अॼु सभु शयूं हिते पाण डिस्कस कंदासीं, हुननि जो लाइफ स्टाइल, हुननि जो बचपन, हुननि जी जवानी, हुननि जो सियासी करियर। त तव्हां सभिनीनि जी ज़ोरदार ताड़ियुनि में मीर अला बख्श तालपुर सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम, अल्लाह जी महिरबानी, सब खैर। तबियत ठीकु आहे सर तव्हांजी? अच्छा सर, हिकिड़ो सुवालु आहे। मोस्टली असां ॿुधायो त सियासतदान जेके हूंदा आहिनि पार्टियूं मटाईंदा रहंदा आहिनि, त जो पार्टी मटाइण में छा को मज़ो ईंदो आहे या इहो हिकिड़ी सिचुएशन अहिड़ी थींदी आहे? न बसि इहो पार्टी मटाइण जेको इहो उसूलनि जे ख़िलाफ़ु आहे। पार्टी सही। मटाइण, पार्टी में रहे त हिकिड़ी में ई रहे। रोज़ रोज़ जेके पार्टियूं मटाइनि था उहे पंहिंजे मफ़ाद जे लाइ मटाइनि था। पोइ जिन खे मफ़ाद अज़ीज़ हूंदो आहे उहो पार्टियूं मटाईंदा आहे, उन में इज़त कान रहंदी आहे पार्टी मटाइण में। लेकिन हिकिड़ी पार्टी में माण्हू रहे त हुनजी इज़त रहे थी, ऐं रोज़ रोज़ पार्टियूं मटाइण सां उन माण्हू जी इज़त कोन थी रहे। सियासत में बि इज़त कोन थी रहे, माशरे में बि इज़त कोन थी रहे। सही सही। हेलो जी, केरु आहियो तव्हां? था रिकॉर्डिंग मेरे ख्याल से चल रही है। हाँ, ये रिकॉर्डिंग। लेकिन आप कौन भाई? मैं टॉम एंड जेरी। टॉम भाई, एंड जेरी? आप अपने मुल्क के साबिक वज़ीर आज़म को नहीं पहचान रहे? अरे कौन है आप सर? हाँ, मैंने नहीं पहचाना। देखो, अच्छा, मैं सीधा साधा आदमी हूँ। मैं बाहर से गुजर रहा था और मैं झूठ नहीं बोलता। आपका दरवाज़ा खुला हुआ था तो मैं अंदर आया। एक दरवाज़ा मुझे छोटा सा नजर आया, मैं अंदर गया तो एक बंदे की आवाज़ आई, मैं बाहर आ गया। वो सर कमरा नहीं होगा शायद। अच्छा, खैर मैं गानों की आवाज़ आ रही थी तो फिर मैं गाने सुनते हुए इधर आ गया। माशाल्लाह से बहुत ज़बरदस्त है। आपको तो पता है, जहाँ देखी अपना तो वही वाला हिसाब है, जहाँ देखी तरी वहाँ पे बिछा दी तरी। लेकिन हम आपको यहाँ दरी नहीं बिछाने देंगे। आए सर, अभी आप आ ही आ गए गए तो बस आ ही जाएं आप। क्या करें अभी मुझे आप? ये समझ नहीं आया कि ये टॉम है या जेरी है। इन्होंने बोला मैं टॉम एंड जेरी। नहीं, ये हमारे मुल्क के साबिक वजीर आजम हैं। अपना तारुफ आप खुद ही करवा लें सर। चलने में भी दुश्वारी हो रही है अभी तो आपको। देखिए, खाकात जब आता है अच्छा, तो लाइन खुद ही बच जाती है। अब ओहो देखें, हो। हैं? बाकी बंदे आए नहीं शायद। नहीं वैसे खाकात आता भी अपनी मर्जी से है और जाता भी अपनी मर्जी से है। वाह वाह वाह, जबरदस्त। वाह भाई वाह, आप तो सलमान खान हुए फिर तो। हाँ आमिर जी। ही अंकल रिडे मथे वारो काॾां आहे? अच्छा, आपके साथ तो मुसद्दिक हुसैन साहब ने जो वो चप्पल वाला जो सीन हुआ था, उन्हें जे पोयां छा सिचुएशन है सर? छा थियो यो सही? देखिए, मसला ये है कि वो कोई लड़ाई वड़ाई नहीं थी। वो असल में मैं कॉम्प्रोमाइज़ कराने गया हुआ था और वहाँ पे जब पहुँचा तो वो लड़के जो है वो लोड हुए बैठे हुए थे, समझ रहे? बस अचानक से रश में कहीं से आपके भाई को चमाट पड़ा है, सही है। उसके बाद मेरा तो मीटर स्टार्ट हो गया है। अच्छा। आपको पता है, जब मेरा वैसे तो मुझे गुस्सा आता नहीं है, और जब आता है तो जाने का नाम नहीं लेता। अरे वाह। आपके भाई ने मुसद्दिक को पकड़ लिया। तो जब मैंने उसको गिरबाल से पकड़ा तो वो कह रहा, भाई लड़ाई में गिरबाल पकड़नी चाहिए। मैंने कहा सही सही है। फिर मैंने उसको बालों से पकड़ा तो बोला लड़ाई में जो है बालों से भी नहीं पकड़ते। फिर मैंने जब उसके हाथ और बाजू पकड़े तो बोल रहा है कि हाथ और बाजू भी नहीं पकड़ते। तो फिर मैंने कहा, भाई तो एक काम कर, तू यहाँ से निकल और पीछे पलट के देखियो, रॉकी बुरा मान जाएगा वरना। अच्छा, आपको प्यार से रॉकी भी कहते हैं? हाँ। रॉकी। वैसे ये कौन है ये? ये जेली हैं। अल्लाह, ये- ये सिंगाड़े की जेली है क्या है? अच्छा, इतनी बुरी जेली मैंने अपनी जिंदगी में देखी। आज देख लें सर, ये हसीन इत्तेफाक आपको यहाँ देखने को हुआ है। नसीब होगा। अच्छा, एक और बात बताएं, आपके माशाल्लाह से जितने भी फेमस आपके लीडर्स हैं, आपके जो पार्टी को लीड कर रहे हैं, वो सारे अभी अब्रॉड लंदन में बैठे हुए हैं। आप तो यहाँ क्या कर रहे हैं? क्या कर रहे हैं? देखिए, आप एक बात मुझे बताएं कि अगर बंदे को कोई बेइज्जत करे लोकल और गोरा, तो आप किसको प्रेफर करेंगे? मैं तो सर लोकल को और करें। जाहिर सी बात है भाई, यहाँ पे तो आपको पता है मैं बर्दाश्त नहीं कर सकता। अब मियाँ साहब का अक्सर बात होती रहती है। डार साहब भी मुझे बताते हैं, कह रहे हैं उनको तो अक्सर लोग जो है ना व्हाट्सएप पे जो है ना नंबर बदल के उनको फ़ोन करते हैं। वो जैसे ही फ़ोन उठाते हैं बोलते हैं डार, फिर अचानक से टू 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 टू। तो ये वाला चक्कर होता है उनके साथ। और वो तो बाहर कॉफ़ी पीने भी नहीं जा सकते। अब मैं फिर यहाँ पे चला जाता हूँ,
बेस बदल बगार के। अच्छा, ये चप्पल वाले सीन के बाद कोई हिकमत अमली नहीं बनी कि अचानक से ये चप्पल मारना और गिरेबान कोई इस तरह से? मेरे ख्याल से ये चप्पल वाली कहानी पुरानी हो गई है बस असेंबली में, जिसको आता है जब चप्पल उठाई और वैसे उसके बाद ये बदल गए हैं, अभी गुटके बेच रहे हैं। नहीं, साईं जो कद हुई डिगो है। ये कौन है? जेली। मावे खाते? अच्छा, जेली हैं। अच्छा, इनको देख के मैं बताऊं, वैसे मैं तुरई की सब्जी में समझता था, मुझे पसंद नहीं है, बहुत लोगों को पसंद है। इनको देखने के बाद तुरई की सब्जी मुझे अच्छी लगने लगी है। अच्छा, ये इतनी बुरी है क्या? अच्छा सर, तहां जी कभी शाहिद खाकन अब्बासी साहब सां मुलाकात थी? शाहिद खाकन अब्बासी साहब ये मुलाकात कभी हुई है आपसे? नहीं, मेरी तो आपसे बहुत मुलाकातें होती है, आपसे हुई है? सावन में। अच्छा, मैं आपकी सेहत के माशाल्लाह तो बड़ा फैन हूँ। मियाँ साहब को 206 बुखार हुआ है। 206? अच्छा, अभी भी जिंदा है। 106 हुआ है बुखार। तो आप माशाल्लाह से बड़े बीमार चल रहे हैं, वो आप उनको बताया कि वो क्या ऐसी एक्सरसाइज करा करे, ऐसी कौन सी मेडिसिन खाया करे कि वो सही रहे? बहुत बीमार है। कौन बीमार है? मियाँ साहब, उनके तो घुटने भी आवाज़ करना शुरू कर देंगे। मियाँ साहब बीमार जब सही होंगे तो आ जाएंगे वापस। वही तो मैं आपसे पूछना चाह रहा हूँ कि ऐसी कौन सी डाइट खाए, ऐसी कौन सी एक्सरसाइज करे कि वो मियाँ साहब जो है उनकी सेहत सही हो जाए। अच्छा, मौसीकी पसंद आहे तव्हांखे सर? मौसीकी बिल्कुल पसंद है, नहीं हर माण्हू खे पसंद अचे थी। मतलब मोस्टली तव्हां म्यूज़िक कहिड़ो ॿुधंदा आहियो? रॉक, सेमी रॉक, क्लासिकल, सूफ़ी? फोक? सिंधी राग। सिंधी राग सिंधी ॿुधंदा राग। आहियो? पोइ कॾहिं तव्हां पाण गुनगुनाइण जी कोशिशि कई त इहो गानो? गुनगुनाइण जी कोन कोशिशि, पर ॿुधण जी शौक़ु आहे बस। ॿुधण जो शौक़ु आहे। त असां सां गॾु हिकिड़ी ॿी गेस्ट बि आहे। जी अनीता, बिल्कुलु, ॿुधायो असां सां केरु आहे तमामु असां सां गॾु? प्यारी ऐं तमामु सुठी सिंगर आहे। तमामु घटि वक़्त में हुन तमामु घणो नालो कमायो आहे ऐं इन में हुनजी महिनत तमामु घणी आहे। तव्हां सभिनीनि जी ताड़ियुनि में दावत ॾींदमि नुदरत मुग़ल खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं अनीता आप? मैं बिल्कुल ठीक ठाक। वेलकम करते हैं आपको गौर थैंक यू मिनट सो वेरी में। मच, थैंक यू। और मैं आते साथ ही, क्योंकि मौसीकी की बात है तो आते साथ ही हाँ, खूबसूरत please, सा गाना। अरे क्या बात है नुदरत आपकी जी। तस्कीने दिल की खातिर तुम बिछड़ते वक्त मुस्कुराते रहो, ओ जाने वाले दूर जाते हुए पलट पलट के नजर मिलाते रहो। दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है, दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है, दिल गलती कर बैठा तो बोल कफारा क्या होगा। मेरे दिल की दिल से तौबा, दिल से तौबा, मेरे दिल की, मेरे दिल की दिल से तौबा, दिल से तौबा, मेरे दिल की तौबा है। दिल अब प्यार दोबारा ना होगा। बोल कफारा, कफारा बोल, कफारा, कफारा बोल, ओ यारा बोल कफारा क्या होगा। बोल कफारा, कफारा बोल, कफारा, कफारा बोल, ओ यारा बोल कफारा क्या होगा। धड़कन करके दिल तेरे दिल से जोड़ दिया। आंखों ने आंखें पढ़ के तुझे विरद बना के याद किया। वो तुझे प्यार किया तो तू ही बता, हमने क्या कोई जुर्म किया, और जुर्म किया है तो भी बता, बेजुर्म के जुर्म की क्या है सजा। तुम्हें हमसे बढ़कर दुनिया, दुनिया तुम्हें हमसे बढ़कर, तुम्हें हमसे बढ़कर दुनिया, दुनिया तुम्हें हमसे बढ़कर, हम
कफारा बोल कफारा, कफारा बोल ओ यारा बोल कफारा क्या होगा। हमने जुगनू जुगनू करके तेरे मिलन के दीप जलाए हैं, अखियों में मोती भर भर के तेरे हिजर में हाथ उठाए हैं। वो तेरे नाम के हर्फ की तस्बीह को सांसों के गले का हार किया, दुनिया भूली और सिर्फ तुम्हें ही प्यार किया। वाह वाह वाह, जबरदस्त, excellent, जबरदस्त, excellent. तमाम बेहतरीन, वाह वाह। जबरदस्त। नुसरत, पहले तो मैं एक सवाल मेरे दिल में आ रहा है ना कि मैं आपसे आपकी उम्र कह रहा हूँ, ये पूछूं कि आप कब से गा रही हैं गाने वैसे? ओके इस जर्नी में आए हुए मुझे तकरीबन 7 साल हो चुके हैं। 60 साल? बिल्कुल 60? नहीं 7 7 years। 7 डरा दिया, अभी मुझे थोड़ी देर में हार्ट अटैक हो जाता। हाँ, मैंने कहा आपकी उम्र 8 साल है, 1 साल की उम्र से गा रही हैं। अरे बिल्कुल सही पहचाना आपने। वाह वाह। वैसे ये इनके घर में बाप भाई नहीं है क्या? या पर्दा लगा दे यार। कैसी चल रही है आपकी म्यूजिक? अल्हम्दुलिल्लाह ऑल सेट सब कुछ अच्छा चल रहा है। अच्छा अच्छा मां आमिर नुदरत सां हिकिड़े सेट ते हुयमि, असां ॿई हिकिड़े ड्रामे में कमु पिया कयूं। बिल्कुल। अच्छा, आप एक्टिंग भी करती हैं? अब नहीं करती लेकिन पहले कर रही नहीं अब थोड़ा मैं प्रोडक्शन लाइन की तरफ आ गई हूँ, हाँ, तो इसलिए तो- ऑन स्क्रीन काम छोड़ दिया, बैक स्क्रीन आ गई। अच्छा, त उन में जबरदस्त। मतिलबु मुंहिंजो करेक्टर थोरो वधीक ई माना हुयो, मतिलबु परफॉर्म वारो हुयो, पर हिन जो करेक्टर बि परफॉर्म वारो हुयो, त हिन माना परफॉर्मेंस ॾाढी सुठी कई। त उते जॾहिं असां सीन ख़तमु थिए पियो त असां इहे कचहरी पिया कयूं, हे गाना पई ॿुधाए, त मां हिनखे चयो तूं त ॾाढी ज़बरदस्त सिंगर आहे। हिन चयो यार मां कंदी सिंगिंग आहियां पर हे ड्रामनि जे करे, लेकिन नुदरत ने बहुत कम टाइम में बहुत अच्छा बिल्कुल, सीखा है। मैं और तो बहुत नुदरत ज़्यादा- को एज अ सिंगर ही जानता हूँ, लेकिन अच्छा। आज मुझे पता चला है इंकशाफ कि हुआ है आप पे ये। हाँ, हाँ, कि चले ये देर आए acting भी दुरुस्त है, करती- कोई बात नहीं। जबरदस्त। आपको पता है मैं भी सिंगर था। ओहो हो। आपकी तो असेंबली में हमने बड़े कलाम सुने हैं। आपके कलामों की तो बड़ी तारीफ होती है। देखिए मैं बहुत बड़ा सिंगर था, मैं ऑडिशन देने गया, उन्होंने कहा आपसे नहीं होगा। आपका ऑडिशन कौन ले रहा बहुत था? बड़े सिंगर थे। कौन ले रहा था ऑडिशन? एक थे साहब, सियासतदान तो नहीं? नहीं एक ऐसे ही हंट टैलेंट हंट शो होता है, मैं वहाँ पहुँच गया। अच्छा मेरी ठिठाई देखे मैं पहुँच भी गया। और जब मैंने गाया उन्होंने कहा अच्छा बहुत फिर- अच्छा गाया, आए तो नहीं गाएगा। अच्छा मीर साहब, सियासत असेंबली में जेॾी महिल वेंदा, अॼुकल्ह त असेंबली में जे ॾींहुं कुझु तू में न थिए, हिक ॿिए खे माइक उछलाए न हणो या हिक ॿिए खे टेबल कुर्सी उछलाए न हणो, उन ॾींहुं मज़ो ई न ईंदो आहे। असेंबली में मतिलबु उहो मज़ो कोन ईंदो आहे न, चाम कोन ईंदो। MPs बोर थिया वेठा हूंदा आहिनि, अॼु जहिड़ो ई कोन थियो आहे स्पीकर साहब, त जे ॾींहुं जहिड़ो थींदो आहे त ओॾी महिल तव्हांजी एक्साइटमेंट छा हूंदी आहे? अॼु वॾो जहिड़ो थियो आहे असेंबली में। वाह 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 वाह, ज़बरदस्त। अच्छा मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे न जहिड़ी को जहिड़ो थींदो, मज़ो छा माना दिलि चवंदी आहे त कंटिन्यूसली हिन न्यूज़ खे ॿुधिजे। व्यूवर्स आमिर बिल्कुलु हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु ई रहिजो। अचो था हिकिड़े नंढड़े ब्रेक ब्रेक खां पोइ। दोस्तों वेलकम बैक। गौर मिनट के तव्हां ॾिसो पिया, पसंदि कयो पिया, फीडबैक असांखे ज़रूरु कजो। असांजो यूट्यूब ते बि असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी सघो था, फेसबुक ते बि तव्हां ॾिसी सघो था, ऐं असां सभु पंहिंजियुनि IDs तां पिया शेयर कंदा आहियूं, ॿुधो त तव्हां उतां बि ॾिसी सघो था। मीर साहब सोशल मीडिया जो दौरु आहे, तव्हां जॾहिं नंढड़ा हूंदा, जेको हिकिड़ो ज़मानो हो त ब्लैक एंड वाइट फ़ोटू कढाइण वेंदा, मोस्टली माण्हू पेरेंट्स ईद ते वठी वेंदा फ़ोटू कढाइण ॿारनि सां, वरी टाइम टू टाइम चेंज थींदो रहियो, फ़ोटू कलर वारा थी विया, हाणे त मोबाइल ते सभु शयूं थी वियूं। त तव्हां मोबाइल खे बि उन तरीक़े सां ई यूज़ कयो पिया जीअं उन ई 80 सालनि खां सियासत बि कंदा अचो? मोबाइल जो ज़मानो आहे, मोबाइल खां सवाइ हले कोन थो कमु। हर माण्हू वटि मोबाइल आहे, मोबाइल खां सवाइ किथे थो हले। माना व्हाट्सएप बि तव्हां ईअं यूज़ कंदा आहियो? बिल्कुलु व्हाट्सएप यूज़ कंदो आहियां। पोइ कॾहिं ईअं बनी तव्हां ईअं कॾहिं सेल्फी कढी ईअं कॾहिं अपलोड कंदा आहियो? बिल्कुलु कंदो। अच्छा कंदा आहियो? ज़बरदस्त। फेसबुक ते बि तव्हां इहो सभु शयूं पंहिंजे शिकार जा फ़ोटू? हा बिल्कुलु ज़बरदस्त। तव्हां चयो त जवानी में तव्हां थोरा सख़्तु तबियत हुआ, बचपन में शरारती हुआ या बचपन में मासूम हुआ? बचपन कीअं गुज़रियो तव्हांजो?
बचपन में मासूम होता हूँ, बचपन में शरारत एॾी मूं कोन कई, अच्छा। बचपन में मासूम, पर जवानी में वरी थोरो सख़्तु तबियत में होता हूँ। छो भला ये बचपन में जॾहिं एॾा मासूम पोइ वरी जवानी में सख़्तु? बस इहे हिकिड़ा ज़िंदगी में माण्हू अचनि था न, तबिका अचनि था, मूड ठहनि था माण्हू जा। असेंबली में सभिनीनि खां ज़हर सियासतदान तव्हांखे कहिड़ो लॻंदो आहे त तव्हां ॾिसो ई चओ ओहो हीउ अॼु छो आयो आहे? अहिड़ो को आहे? भले नालो दिलि में ॿुधायो, असीं ॿुधी वठंदासीं। असां ॿुधी छॾींदासीं। मैं मुंह उधर कर लेता हूँ। इन्हनि मुंहुं फेरे छॾियो आहे होॾे। ऐं असां सां गॾु प्राइम मिनिस्टर साहिबु एक्स प्राइम मिनिस्टर आहे, त इन खां अगरि तव्हां को सुवाल पुछो, अगरि तव्हांखे हिकिड़े ॾींहं जे लाइ प्राइम मिनिस्टर कजे त तव्हां छा कंदा? पहिरियों कमु कहिड़ो कंदा? प्राइम मिनिस्टर हाणे त उहो ख़्वाहिश आहे प्राइम मिनिस्टर जी, पर हाणे थियण त मुश्किल आहे प्राइम मिनिस्टर। हाणे चवां थो त हाणे रिटायरमेंट वारी ज़िंदगी वारी गुज़ारियूं। पोइ हाणे तव्हां खां पोइ इन रूटीन खे केरु कंटिन्यू कंदो? आहे मुंहिंजो पुटु आहे, उहो हुनखे मूं हिन ते पंहिंजो सियासत ते हुनखे तरबियत ॾिनी आहे, अच्छा। ऐं उहो इनशा ताला हुनखे वरी आणींदासीं। अच्छा सर, माशाल्लाह जमहूरी दौर में रहूं था, जमहूरियत ते हिकिड़ी तव्हांजी पार्टी जो स्लोगन बि आहे त जमहूरियत पहिरीं हुजे। पोइ जमहूरियत में त हिकिड़ी इहा शइ हूंदी आहे न त भई आऊं MP आहियां, पोइ वरी ॿियो को थिए जेको कॉम्पिटेंट माण्हू हुजे या कॉम्पिटेंट बंदो हुजे, पाण वटि इहा ट्रेंड वारी सियासत छो पई हले? बाबा आऊं MP पोइ मुंहिंजो पुटु MP, पोइ मुंहिंजे पुट जो पुटु MP, इहो छो सर? कोटा सिस्टम आहे। बसि इहो हिकिड़ो रूटीन थी वियो आहे। रूटीन थी वियो आहे। माना इन जे तव्हां फेवर में हिते सिंध में कोन्हे, पर पूरे पाकिस्तान पूरे में, पाकिस्तान में, हा। पूरे पाकिस्तान में आहे। हिकिड़ो ई ख़ानदान हलंदो थो अचे। अच्छा। छाकाणि सियासत में टाइम लॻे थो सियासी माण्हू थियण लाइ, ऐं माण्हू जेको सोशल थियण लाइ, त माण्हुनि सां वास्तो रखणु, पोइ माण्हुनि जा कमकार करणु, त सुभाणे जेकॾहिं वोट लाइ वञे त उहो माण्हू जेको आहे रेस्पॉन्स बि ॾींदो हुनखे। सही। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू सोशल हूंदो ई कोन, माण्हुनि जा कमकार कोन कंदो, उन सोसाइटी में ई न हूंदो, त उहो जेको आहे सो सियासत में कामयाबु कोन थी सघंदो न। हिकिड़ो दुकानदार आहे, मिसाल जी ॻाल्हि, दुकानदार वञी जेकॾहिं हींअर इलेक्शन में बीहंदो त खटी कोन सघंदो न। सही सही। तंहिंजे करे सियासत में टाइम ॾियणो खपे। प्यार कयो आहे सर कॾहिं तव्हांजी लाइफ में? प्यार मोहबत कॾहिं? प्यार मोहबत मूं कोन कयो। प्यार ते भला यकीन आहे? प्यार में यकीन, सबके माण्हू जो प्यार में यकीन आहे। फेवरेट हीरोइन कहिड़ी? तव्हां क्रिकेटर त तव्हां चयो त क्रिकेटर, फेवरेट तव्हांजे ज़माने जी मधुबाला या नरगिस? पंख होते आती रे। उन ज़माने में मधुबाला ख़ूबसूरत हूंदी। वाह वाह। तव्हां त उन ज़माने में MP हूंदा त तव्हां कॾहिं चयो त मधुबाला खे आऊं मिलां? मधुबाला जंहिं ज़माने में तॾहिं आऊं MP कोन, तॾहिं MP कोन। अच्छा, पोइ तव्हां जॾहिं MP था तंहिं ज़माने जी का हीरोइन वणे तव्हांखे? हा, तॾहिं उन खां पोइ वरी माधुरी आई। वाह मीर साहब, हाँ मीर साहब वेला ताड़ी हुजे। हाँ पोइ माधुरी सां कॾहिं मुलाक़ात थी? न, मुंहिंजी मुलाक़ात कोन्हे। श्री देवी अॼुकल्ह भला जेके हलन पयूं कैथरीना कैफ? ओ अच्छा, हाँ ते फाड़ी मुआ छा थी? हाँ जी 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 जी। श्री देवी यहाँ पे लिखा हुआ है, श्री देवी। आपके यहाँ पर श्री देवी लिखा हुआ है और यहाँ माधुरी। अच्छा, बचपन की बात हो रही थी तो बता रहे थे सर कि वो बड़े शरारती थे। ये बचपन में यूँ थे और बुढ़ापे में यूँ हो गए। अच्छा नुदरत, आपसे एक सवाल है। काबिल फनकारों की मौजूदगी में नाकाबिलियत वालों को अवार्ड मिले तो क्या फील करती हैं आप? सीरियसली बहुत बुरा, बहुत बुरा। बहुत बुरा। कि जो लोग वाकई डिज़र्व करते हैं, जिनका राइट है उन चीज़ों पर, वहाँ पर जब आप किसी ऐसे आर्टिस्ट को प्रमोट होता हुआ देखते हैं, देखिए मैं कहती हूँ आर्टिस्ट होता है, लेकिन एक होती है मेहनत और एक होते हैं कॉन्टैक्ट्स। अगर आप कॉन्टैक्ट से आगे बढ़ जाते हैं तो दैट डजंट मीन कि आप एक अच्छे आर्टिस्ट हैं, आप अपनी मेहनत नहीं दिखा रहे हैं। लेकिन जो लोग मेहनत कर रहे हैं, जब उन्हें वो मकाम नहीं मिलता तो फील होता है, बुरा लगता है। बस ये दुआ है कि अल्लाह पाक लोगों को हिदायत दे कि वो जो डिज़र्व करते हैं लोग, उन्हें अवार्ड्स दें और उन्हें आपके अप्रिशिएट। लिए सवाल है, आपने दोनों चीज़ों में से क्या किया? मेहनत की? मैंने मेहनत की है, तभी मुझे 7 साल लगे हैं। अगर मैंने और अभी भी मेहनत अभी जारी भी कर है। रही हूँ। मैं ये कहूँगा कि 8 साल की मुन्नी मेहनत करके 7 साल बता रही है। दोस्ती हो गई आप दोनों गरारे की। बनाए। अच्छा देखा, क्या सीती मैंने इनके गरारे बनाए। मैंने तो बचपन में गरारे पहने ही फिरॉक नहीं, गरारे दूसरे होते हैं। गरारे दूसरे होते हैं, इन्होंने तो शरारे पहने हमेशा। नहीं, गरारे भी मैंने पहने, तभी मुझे पता है। अनीता का ड्रेस भी आपने डिजाइन किया? जी जी मैंने बनाए। बस कयामत है। अच्छा, तो बदल आप अपना ढंग का ड्रेस नहीं बना सकते थे? मेरे ड्रेस को क्या हुआ है बताओ, मेरे ड्रेस को क्या हुआ है? इसमें सही क्या है ये बता दे। जो बोलता है वही पिस्तौल तव्हांखे ॾिजे त छा कंदा हिन सां वीचारे सां? पिस्तौल तव्हांखे ॾिजे त हिन सां छा कंदा? बग़ैर सम्झी मारे छॾींदसि। तितर सम्झी मारे छॾिजो। उहो बि उहो जेको सियारे में ईंदो आहे।
शाहिद खाकान वज़ीर आज़म सुठो हो। बिल्कुलु हा पंहिंजो मियां नवाज़ शरीफ़ जो तमामु वफ़ादार साथी आहे। सही सही हुन सां वफ़ाई कई, लंडन में वियो, हींअर मुलाक़ात करे आयो न, हाँ हींअर मुलाक़ात करे आयो करे आहे। आयो। हुन वफ़ादार साथी हो, तॾहिं ॿियनि खे छॾे वरी हिनखे वज़ीर आज़म कई। ये कौन है? ना ही में है ना शी में है, सारी उंगलियां घी में है। ये जेली है और इन्होंने अपना दूसरा नाम भी बताया, छा रिंकी रिंकू छा रोकी पोपी 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 इहो पोपी के निभाग मतलब इहो के तां ते नालो रखियो? पोपी नालो के रखियो? अपने मुंह के हिसाब से नाम रखो। पोपी सॉरी मुझे बॉय नहीं गर्लफ्रेंड पहिरां कंफर्म कयो बॉय या गर्ल? गर्लफ्रेंड। अच्छा नुदरत खां सवाल करे वठां या तव्हांजी बहस हले थी? हाँ कयो बिल्कुल तो हे तो कदम भी चुप न कंदा, मेरे खबर तब। नुदरत एक क्वेश्चन आपसे ये है कि स्कैंडल होना कितना जरूर, मशहूर होने के लिए स्कैंडल होना चाहिए या आप अपने टैलेंट से भी मशहूर हो सकते हैं? या जरूरी है कि कोई स्कैंडल बन? हाँ बोथ है। जो लोग ये समझते हैं कि उनके मशहूर होने के लिए स्कैंडल जरूरी है तो फिर उनके अंदर टैलेंट नहीं हो सकता, वो स्कैंडल से मशहूर वो हो स्कैंडल से वैसे मशहूर। आप सोशल मीडिया स्टार तो हैं, हाँ सोशल ये मीडिया आप पर कह रहे हैं तो मैं होंगी। नहीं आप हैं, मैंने आपको सोशल मीडिया पे बहुत दफ़ा आपके वीडियोस देखे हैं, आपकी बहुत सारी चीज़ें देखी हैं। तो क्या समझती हैं आजकल स्क्रीन का दौर ख़त्म हो गया, अभी सोशल मीडिया का दौर है? सोशल मीडिया इसलिए बहुत ज़्यादा इन है कि जहाँ भी आप कहीं भी बैठे हुए हैं और अगर आपसे कोई एपिसोड किसी भी चीज़ का मिस हो गया, आप फ़ौरन से पहले आपने यूट्यूब निकाला और वो एपिसोड देख लिया। फेसबुक पे आप एक दूसरे से कॉन्टैक्ट कर सकते हैं। स्क्रीन का दौर ख़त्म नहीं हुआ है, लेकिन यह है कि अब सोशल मीडिया जो है वो बहुत आगे। स्क्रीन से हटकर क्या मसरूफियात हैं आपकी? स्क्रीन साइड की बहुत सारे पेंडिंग प्रोजेक्ट्स हैं जो कि अभी ज़ाहिर है कोविड की वजह से जो प्रोजेक्ट्स नहीं कर पा स्क्रीन रहे से थे। हटकर क्या मसरूफियात? स्क्रीन से हटकर तो बहुत सारी हैं। क्या क्या पूछेंगे आप? कुकिंग है, झाड़ू पोछा है। हाँ एग्जैक्टली, वाकई यही होता है ना, यही होता है। हाँ कुकिंग, बिल्कुल ऐसे झाड़ू पोछा, कुकिंग, कपड़े धोना, डस्टिंग करना, सफाई जबरदस्त, क्योंकि एक लड़की में ये अच्छे गुण होने चाहिए जो कि मुझ तभी में वो भी अच्छी सिंगर बन सकती है। अरे हैं। अच्छी वाह। सिंगर या अच्छी एक्टर या अच्छी होस्ट, लेकिन उन लड़की को ये सब काम आने चाहिए, तभी वो औरत कहलाएगी। अच्छा आपने ये नहीं पूछा कि इसके अलावा ये क्या करते हैं? मैं इससे क्यों पूछूं ये मुझे लगता है ये 26 स्ट्रीट पे खड़े होते हैं। अच्छा आपने वैसे एक लोकेशन बताई है, वरना 3-4 है इनकी लोकेशन। अच्छा मीर साहब का अहिड़ी ॻाल्हि जेका तव्हां पंहिंजे दिलि में रखी हुजे ऐं तव्हां कॾहिं बि किथे बि शेयर न कई हुजे, अॼु अगरि तव्हांखे मौक़ो मिले स्क्रीन ते उहा ॻाल्हि शेयर करण जी, जेका सुठी ॻाल्हि हुजे, जेका अंदरि जी हिकिड़ो सीक्रेट हूंदो आहे, अगरि तव्हां असां सां उहो शेयर कंदा त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। ऐं जेके तव्हांजा चाहींदड़ आहिनि, जेके तव्हांखे ॾिसी अॼु असांजी हिन गवर्नमेंट में ॾाढा ख़ुशि बि थियनि पिया, त अहिड़ो को सीक्रेट असां सां गॾु शेयर कयो, मज़ेदार सीक्रेट, हिकिड़ो हसीन यादि का हुजे। हसीन यादि अहिड़ी मूंखे कान्हे जेको आउं ॿुधाए सघां तव्हांखे। यूनिवर्सिटी जे दौर जी ॿुधाए छॾियो। का स्कूल कॉलेज जी का ईअं कॾहिं शिकार ते विया हुजो, गोलियूं ई न खणी विया हुजो? शिकार ते माण्हू वञे त गोलियूं गॾु हूंदियूं, बंदूक गॾु हूंदी, तॾहिं शिकार थींदो, रूंकी शिकार। अच्छा तव्हांखे शिकार जो शौक़ु थियो छो हुए? तव्हांजे वालिद साहब जे तव्हां उन्हनि सां गॾु वेंदा? वालिद साहब मुंहिंजो हुनखे शौक़ु हो, पर मुंहिंजो जेको सहुरो हो, अच्छा मीर मोहम्मद बख्श नालो, उहो वॾो शिकारी हो, वॾो शौक़ु हो हुनखे शिकार। अच्छा। हा उहो तॾहिं पखियुनि जो बि शिकार, हुनजी ढंढ तमामु सुठी हूंदी, जेको पखियुनि जो शिकार हूंदो। जनरल अयूब आयो हुन शिकार करणु, कंहिं ज़माने इस्कंदर मिर्ज़ा हो जॾहिं कंहिं ज़माने, बिल्कुलु उहो बि हुन आयो शिकार करणु। त हुनजो शिकार जो तमामु शौक़ीन हूंदो ऐं ढंढ बि हुनजी हूंदी, पर हू पंहिंजो तितरनि जो बि शिकार कंदो ऐं रिण में वेंदो हो, जॻहि हुनजो वरी पंहिंजो रेंजर्स वारनि सां, आर्मी वारनि सां तमामु घणो हुनजो वास्तो हूंदो। अच्छा हुन ज़माने में पोइ एतिरी का पाबंदी कोन हूंदी, पोइ हुते रिण में हरण जा शिकार थींदा, पोइ आउं बि हुननि सां गॾु वेंदो, असीं पींदा हुआसीं गॾु, पोइ उहो शिकार जो वधीक शौक़ु कोन, पोइ उन असांखे सेखारियो शिकार करणु। न त एतिरो मूंखे अहिड़ो शौक़ु कोन हो, पर उन सां गॾु असां शिकार कयो, पोइ मूंखे हिन शिकार। तव्हांजी पार्टी में सुठो शिकारी हुए आहे केरु? असांजी पार्टी में? हा मतिलबु असां ॾिसंदा आहियूं, अॼु चऊं पिया न सोशल मीडिया जो दौरु आहे, असां हिकिड़ो प्रोग्राम ॾिठो जीअं जंहिंमें आगा सिराज दुरानी साहब पंहिंजो सॼो हिकिड़ो कबट ॾेखारियो, जंहिंमें हुन ॿुधाई पई त हीअ मुंहिंजी राइफल मूं हितां वरिती, हीअ राइफल, हीअ गन, जेके हूंदा आहिनि। त वरी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हां शिकार में बि हिक ॿिए खे इनवाइट कंदा हूंदव, त तव्हां सभिनी खे निशाना बि ताड़ींदा हूंदव, वाह हिन जो निशानो सुठो आहे, त तव्हांजी नज़र में सुठो शिकारी कहिड़ो आहे? आगा सिराज मूं वटि शिकार करे वियो आहे। अच्छा जो शिकार सुठो शिकारी आहे आगा सिराज बि, ऐं पंहिंजो शुरू खां वठी शौक़ीन रहियो। निसार खोड़ो साहब कीअं आहे शिकारी? निसार खोड़ो
शिकार जो शौक़ीन मूं वटि कोन कयो आहे, मूं निसार खोड़े मूं वटि कोन कयो आहे शिकार। अच्छा बाक़ी पंहिंजो असांजे स्पीकर साहिबु जेको आवाज़ राज दुरानी उहो सुठो शिकारी आहे। शिकारी हा है। ऐं असेंबली में सुठो शिकारी केरु आहे? इससे माना जीअं माइक कॾहिं कंहिंखे ईअं उछलाए हाणे त हा वाह वाह जो ईअं वाह वाह जो ईअं। परफेक्ट लगे भी ना। मुझे तो कमर पे इतनी दफा कुर्सियां पड़ी हैं ना, यकीन कीजिए। लेकिन फौलादी जी सब हो गया मेरा, जेल में जिससे मैं गया था ना, 4-5 बंदे आ गए, मुझे घेर लिया, समझ रहे थे कि मुझे मारेंगे। फिर आपके भाई ने जो कुट लगाई उसकी, लेकिन आपको तो वैसे अगर कुट पड़ी भी होगी तो आपका जिस्म तो फौलाद है। बस नहीं ये तो विजय हैं। ये तो दीवार फिल्म वाले अमिताभ बच्चन नहीं है। हम जहाँ से खड़े होते हैं वहीं से लाइन शुरू होती है। तभी तो मैंने कहा विजय। तभी अभी आज ये हमारे शो में अकेले हैं, लाइन खत्म हो चुकी है। सर सियासत में तव्हां जो बेस्ट फ्रेंड कहिड़ो आहे, बेस्ट बडी जंहिंसां तव्हां ईअं चओ त हीउ मुंहिंजो पुराणो दोस्त आहे ऐं जंहिंखे ॾिसी तव्हां ईअं ख़ुशि बि थींदा हो, जो हूंदो आहे हिकिड़ो हर माण्हू जो हिकिड़ो को दोस्त क्लोज़ फ्रेंड हूंदो आहे, तव्हांजो केरु आहे सियासत में? सियासत में? कायम अली शाह। सियासत में शुरू खां वठी मुंहिंजो निसार खोड़ो दोस्त रहियो आहे। शिकार मूं सां गॾु कोन कयो हुयसि, पर सुठो दोस्त रहियो आहे असां वटि। 1993 खां वठी गॾु हुआसीं निसार खोड़ो, ऐं 97 में वरी अपोज़िशन में हुआसीं। अच्छा तॾहिं असांजी गवर्नमेंट कोन हुई, पोइ निसार खोड़ो साहिबु असांजो अपोज़िशन लीडर हूंदो हो। पोइ हुन ज़माने पोइ मूंखे जिते गॾिबो मूंखे ज़ोर सां जी भाकुर पाए ज़ोर ॾींदो, मिली तूं मूंखे अहिड़ो भाकुर पाए ज़ोर न ॾे, चेल थो भञी। पोइ आउं भाकुर पाइण लाइ वधंदो त आउं हिन खां पोइ हिते भॼी वेंदो, मुंहिंजो भाई ईअं त न कर, भाकुर न पाए, भाकुर पाए ज़ोर ॾींदो ॾाढो। अच्छा उन सां पुरानी ताजी सुठी दोस्ती। और नजरत आपका इस फील्ड में बेस्ट फ्रेंड कौन सी है? वैसे लड़कियां आपस में बेस्ट फ्रेंड होती नहीं है, ये गलत है, लड़कियां बेस्ट फ्रेंड नहीं होती ना? ये गलत है। होती लड़कियां हैं। होती हैं बेस्ट फ्रेंड। अच्छा जी, आपको किसने गलत खबर दी? हमने तो सुना है हमेशा लड़कियां गिलाए करती है सुनी एक दूसरे सुनाई की। बातों पे भरोसा नहीं करना चाहिए। नहीं मेरे को तजुर्बा भी है वैसे। अच्छा मेरी तरफ देख के कहने का मकसद ये कि मतलब मेरी कोई बेस्ट फ्रेंड नहीं है मीडिया, ऐसा नहीं है। मैं अपनी बेस्ट फ्रेंड्स को सीक्रेट रखती हूँ, शो नहीं करती हूँ। अच्छा तो मीडिया ये की ऐसा- स्पेशल। अच्छा मैं भी अनीता के साथ जाऊंगी। आप बता देना, आप क्यों नहीं बता रहे मेरे बारे में? अच्छा नुदरत, अरे लोग कहते हैं कि शोबिस में आने के लिए ना पापड़ बेलने पड़ते हैं, आपने कौन से पापड़ बेले? या आपका ख्याल क्या है इसमें कि ये सही बात है गलत है? अच्छा, ये बिल्कुल सही बात है, लेकिन मेरे पे एक बहुत ख़ास मेहरबानी रही अल्लाह की कि जब मैं इस फील्ड में इन हुई तो मुझे स्टार्ट से ही ऐसे लोग मिले जिन्होंने हमेशा सपोर्ट किया, डीमोटिवेट नहीं किया। तो थोड़ी मुझे आसानी हुई आने में, लेकिन आने के बाद पता चला कि वाकई पापड़ बेलने पड़ते हैं, और अभी तक बिल रहे हैं पापड़। आपने कौन सा पापड़ बेला? बहुत सारे पापड़ हैं, देखें। अच्छा कभी फंक्शन में गई हो आप, आपको बुक किया हो कि भाई नुदरत ये फंक्शन है, ये है, ये है, ये है, और जब आपकी एंट्री हो गई, आप जब वापस प्रोमोटर के पास जाएं और वो आपको बोले कि आपका जो चेक है या पेमेंट है आपको हफ्ते के बाद मिलेगी, तो उस वक्त क्या फीलिंग होती है? बहुत बार हुआ है ऐसा, लेकिन इसलिए कोई फीलिंग नहीं होती कि पहले से डिसाइडेड होता है। अच्छा और अगर वो एक हफ्ता एक महीने तक पहुंच जाए? नहीं, ये कभी हुआ ही नहीं मेरे साथ। मैं ऐसे अगर सवाल- हुआ कभी तो देखेंगे फिर क्या प्रमोटर को कहाँ तक पहुँचाएंगे फिर। अच्छा यानी वाह वाह, मतलब बिड़ू बन के आएंगी क्या? सर तहां जी नजर में प्यार सही या नफरत सही? नफ़रत ख़राब ॻाल्हि आहे, प्यार नफरत ख़राब ॻाल्हि प्यार आहे। सही। दोस्ती सुठी या दुश्मनी सुठी? दोस्ती सुठी आहे। दोस्ती सुठी आहे। दुश्मनी कंहिं सां बि न करणु खपे। अगर सियासतदान न हुजो आ त छा हुजो आ? सियासतदान न हुजां त पोइ आउं क्रिकेटर हुजां। क्रिकेटर हुजो आ? जबरदस्त। ज़बरदस्त क्रिकेटर हुजो आ, ऐं पोइ तव्हां पाकिस्तानी टीम में कैप्टन बि हुजो आ ईअं? कैप्टन त हाणे पोइ क़िस्मत जी ॻाल्हि आहे। पर सर इन ई ॻाल्हि त हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि आई, तव्हां माशाल्लाह सां MP आहियो, गुज़िरियल ईअं चइजे त 5 दफ़ा तव्हां MP थिया आहियो। पंहिंजी पाकिस्तानी क्रिकेट टीम में अॻियां को सिंधी प्लेयर छो नथो अचे? हींअर शाहनवाज़ आयो आयो है, लड़काना शाहनवाज़ आयो, PSL में लाड़काणे खेलियो, वारो उहो आयो बिल्कुलु आहे। उहो आयो, पर इहो बि ईअं सम्झो त वॾे टाइम खां पोइ आयो को सिंधी प्लेयर। हालांकि पंहिंजे सिंध सूबे में क्रिकेट में टैलेंट जी कमी कोन्हे का, बिल्कुलु। लाड़काणो वञो, नवाब शाह वञो, सख कॾहिं असेंबली में ईअं तव्हां ॻाल्हायो त भाई असांजो बि को प्लेयर हुजे पाकिस्तानी क्रिकेट टीम में? शर्जील सुठो बैट्समैन आहे जेको हैदराबाद जो आहे, शर्जील जी तमामु सुठो बैट्समैन पाकिस्तान जी टीम में आहे, उहो सुठो बैट्समैन आहे। अहिड़ा सिंध बि सुठा प्लेयर पैदा कया आहिनि क्रिकेट में। त तव्हां असेंबली में क्रिकेट लवर आहियो त इहो ज़रूरु ॻाल्हाइजो त भाई पाकिस्तानी क्रिकेट टीम में सिंधी प्लेयर्स बि हुजनि। हुजे हुअणु खपे। हींअर आहिनि बि सही, हाणे जीअं हाणे शाहनवाज़ आयो आहे, शाहनवाज़ हाणे ॾाणी आयो आहे, बिल्कुलु। उहो सुठी परफॉर्मेंस ॾेखारी आहे ॾाढी हुन सुठी ते। पर अॻियां वरी इन्हनि खे अॻियां बि कनि न साईं, सियासतदान अॻियां त तव्हां ई ॻाल्हाईंदा न असेंबली में। शाहनवाज़ ॾाणी जो तव्हां ईअं बैकग्राउंड ॾिसो त हू कहिड़े बैकग्राउंड मां आयो, अॼु अलाह साईं हुनखे इज़त ॾिनी आहे, छा शानदार हुनजो इस्तक़बाल थियो आहे।
पर अहिड़नि क्रिकेटरनि खे अगरि तव्हां असेंबली में सपोर्ट कयो जीअं शाहिद असांजो हैदराबाद जो नवाब शाह जो शाहिद आहे लाड़काणे सखर सॼे सिंध में आउं चाहियां पियो न क्रिकेटर भरिया पिया आहिनि सुठा प्लेयर आहिनि सुठा प्लेयर पैदा कया आहिनि सिंध बि तमामु जेको आहे सो नुसरत सहर अब्बासी खे ॾिसी तव्हांखे असेंबली में ख़ुशी थींदी आहे नुसरत सहर अब्बासी घणी जॻह तनक़ीद कंदी आहे पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ु पोइ पीपुल्स पार्टी जा असीं जेके मेंबर आहियूं उहे ठीकु ठाक तव्हां सां जवाब सर कॾहिं असेंबली में कंहिं फीमेल MP तव्हां सां बहस कयो फीमेल MP इहा ई हिकिड़ी बहस कंदी आहे बसि ॿी त कान अच्छा वधीक मेकअप केरु करे ईंदी आहे असेंबली में मेकअप अॻे हूंदो पंहिंजो असांजो जूड़े जो साहब हींअर बि MP आहे अच्छा उन जी वाइफ हूंदी उहा घणी मेकअप करे मतिलबु तव्हां ईअं ॾिसंदा पिया आहियो अच्छा अॼु ही मेकअप इलाही करे आई आहे हाँ अॻे असांजी पुराणी असेंबली हूंदी हुई न जी जी त उहा तमामु सीटूं असांजूं हूंदियूं जंहिंमें हिकिड़ी ॿी आहे मेकअप करे ईंदी आहे पर तव्हांखे शायदि नालो नथो अचे या तव्हां हुनखे कोर सां ॾिठो न आहे केरु फिरदौस आशिक़ा वांदिका उहा त वरी होॾां पंजाब जी तरफ़ आहे न उहा मरकज़ में आहे उहा हिते पर मेकअप उहा बि सुठो कंदी आहे इहे मेकअप जा त इलाही आहिनि मेकअप त उहा सर खां परे आहे जेकॾहिं वेझो हुजे ज़रूरु ॾिसंदा अच्छा मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए ही नेल्स जो बि तव्हां पंहिंजो हिकिड़ो स्टाइल रखियो आहे 2 नाखून वॾा आहिनि जी हा ही मूंखे कपिड़े कटण में जेको आहे कमु ईंदा आहिनि डिज़ाइन ही छुरी जो बि कमु कंदा आहिनि न छुरी जो कमु न कंदा आहिनि डिज़ाइन में गलो कीअं ठहंदो हिन जो अच्छा 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 हा अच्छा आख़िरी दफ़ा जंहिंजा तव्हां कपिड़ा ख़राबु कया उन तव्हांखे कुटियो या बदिरायो न मूंखे कुटियो कंहिं बि न आहे अच्छा सभु मूंसां प्यार कंदा आहिनि अच्छा हाणे ॾिसो हिन जा बि चवनि था कपिड़ा ठाहियो ही ॾिसो किथां माण्हू लॻे थो अच्छा आपके कपड़े अभी आपने ऑर्डर दे दिया बैठे बैठे अच्छा ये पीछे आप सियासतदान ये गेम खेल रहे हैं हमारे अच्छा, मैं इनको एक मशवरा दूंगा वक्त निकाल के फौत हो जाए वक्त निकाल के फौत हो फौत हो जाए जाऊं। और अल्लाह ताला आपको भी खुश रखे जेली और सर आप भी हमारे मुल्क के एक्स प्राइम मिनिस्टर हैं तो आपका भी बहुत बहुत शुक्रिया आज आप हमारे प्रोग्राम में आए मीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असां सां गॾु अॼु वेठा ऐं तव्हां पंहिंजूं कुझु हसीन यादूं असां सां गॾु शेयर कयूं शिकार जे बारे में असांखे ख़बर पई त पोइ असांखे बि कॾहिं शिकार ते असां पाण सां गॾु शिकार जेली खे वठी ईंदा। भले वठी अचो भले हिनखे पंहिंजो जेको आहे शाहिद प्राइम मिनिस्टर आमिर जेली खे ॾिसी मैं कसम खाता हूँ आज के बाद जेली कभी नहीं खाऊंगा नुसरत आपका नफरत हो गई जेली से आपका बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में आई गौर मिनट में व्यूअर्स असांजो प्रोग्राम जो टाइम तकरीबन बिल्कुल पर लास्ट में असां नुदरत खां गानो गानो ॿुधंदासीं। ॿुधंदासीं ऐं नुदरत जॾहिं उहो हुन गाने जी जैम पे कई त तमामु बहितरीन ऐं हिकिड़े एनर्जेटिक स्टाइल में नुदरत जो हिकिड़ो पंहिंजो पर्टिकुलर स्टाइल आहे हुन में स्टाइल परफॉर्म आहे, पे कई त इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक मुलाकात थींदी। थींदी पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखिजो ऐं ॾिसंदा रहो ऐं गौर फीडबैक मिनट। ॾींदा कयो गौर मिनट के खुदा हाफ़िज़ लव यू ऑल टेक केयर अल्लाह हाफिज़